अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में भलीकार। मां तव्हांजी पंहिंजी बाख लाशारी। उम्मीद आहे त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ुशि हूंदा, महफ़ूज़ हूंदा ऐं रिलैक्स हूंदा। जीअं त अॼु इस्लामिक पहिरियों महीनो आहे ऐं अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे, त अल्लाह साईं जे नाले सां असां शुरूआत कयूं था। हर रोज़ जेको आहे असां चवंदा आहिनि न, फजर जी नमाज़ जॾहिं थींदी आहे त असां सुबुह जो अल्लाह साईं खे यादि करे ऐं पोइ ॾींहं जी शुरूआत कंदा आहियूं। त ईअं ई जुमे जो बि हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हिकिड़ो ब्लेसिंग्स वारो ॾींहुं हूंदो आहे। ऐं अॼु पहिरियों ॾींहुं आहे जेको आहे इस्लामिक कैलेंडर जो। त हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अचे थो पियो हुज़ूर पाक जो। मूं पढ़ियो हुयो कुझु ॾींहं पहिरियां, त मां सोचियो त अॼु मां तव्हां सां उहो शेयर कंदसि। हिकिड़ी औरत हुई असांजे नबी पाक ॾे आई ऐं उन चयो त मुंहिंजा जेके हस्बैंड आहिनि उहे हर रोज़ु घर में महिमान घुराईंदा आहिनि ऐं मां बिल्कुलु थकी पवंदी आहियां उन्हनि जे लाइ हर रोज़ु भाॼी ठाहे मानी ठाहे। त तव्हां कुझु अहिड़ो कयो जो मुंहिंजे हस्बैंड जेके आहिनि उहे कंहिं बि महिमान खे घर न घुराइनि ऐं मां रिलैक्स रहां राति जो। त हुज़ूर पाक चयो त हुज़ूर पाक उन्हनि खे कुझु बि न चयो हो, उन्हनि खे ॾिसंदा रहिया ऐं हो औरत घर हली वई। पोइ उनजे जेके हस्बैंड हुया उन्हनि खे हुज़ूर पाक चई मोकिलिरायो त अॼु राति जो मां तुंहिंजे घर महिमान हूंदसि ऐं तूं पंहिंजी ज़ाल खे ॿुधाए छॾ। त पोइ हुननि पंहिंजी वाइफ खे ॿुधायो त अॼु हुज़ूर पाक जेको आहे असांजा महिमान रहंदा। त उहो ॾाढो ख़ुशि थी उन खोड़ सारियूं शयूं ठाहियूं हुज़ूर पाक लाइ। जॾहिं हुज़ूर पाक उन्हनि जे घर आया ऐं हो मानी खाधी हुननि, ऐं जॾहिं हो वञनि पिया त हुननि उन्हनि जी वाइफ खे चयो त मां जॾहिं वञा त तूं मूंखे पोइते मुड़ी न ॾिसजांइ, तूं ऑपोज़िट डायरेक्शन में बीहजांइ। त हुन सोचियो त छो न, असां थोरो ज़िदी बि इंसानु हिकिड़ो हूंदो आहे त जंहिं शइ लाइ मना कयो वेंदो आहे त उहो ज़रूरु उनखे थोरो घणो करिणो हूंदो आहे। त जॾहिं उन औरत हुज़ूर पाक खे वेंदे ॾिठो त हुज़ूर पाक जे पोयां जेके बि उन घर जूं बलाऊं हुयूं, तावीज़ हुया, जादू टोनो हुयो या नांग हुया, जेके बि शयूं हुयूं हुज़ूर पाक जे पोयां उहे बि उन घर मां निकिरी वयूं। त जॾहिं असांजे घर में महिमान ईंदा आहिनि त असां, अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो आहे त भेण भेण खे, भाउ भाउ खे, दोस्त दोस्त खे बर्दाश्त न कंदो आहे। त अगरि असांजे घर में महिमान अचनि था त इहा हिकिड़ी अल्लाह साईं जी वॾी नेमत आहे, छो जो महिमान पंहिंजो रिस्क पाण खणी ईंदो आहे ऐं जेके बि असांजे घर में बलाऊं या कोई तावीज़ या कुझु बि अहिड़ो हूंदो आहे त उहे सभु कुझु महिमान पाण सां गॾु कढे वेंदो आहे उन घर मां। त तव्हां जेको आहे पंहिंजे घरनि में ख़ुशी सां रहो, पंहिंजे माइटनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, सभिनी सां। प्रोग्राम जी शुरूआति त थी चुकी आहे, असांजो स्क्रीन ते बि नंबर मौजूदु आहे, तव्हां असांखे कॉल कयो। त असां वटि गेस्ट बि आहिनि, अॼु असां मनकबत बि ॿुधंदासीं। नूर नदीम खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ठीक है आप? अल्हम्दुलिल्लाह। ऐं असां सां गॾु जेको आहे कुरतुलैन मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। कैसी ठीक है आप कुरतुलैन? त हाणे मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो ॿुधी वठूं। नूर, आप क्या सुना रही हैं, कौन सा? हुसैन जिंदा है। सुभान अल्लाह। हुसैन जिंदा है, जिंदा है, जिंदा है। हुसैन जिंदा है, जिंदा है, जिंदा है। शहीद मर नहीं सकता, हुसैन जिंदा है। शहीद मर नहीं सकता, हुसैन जिंदा है। नबी की आल का दूल्हा हुसैन जिंदा है। यजीद दफन है ताबूत जुल्म में अभी, यजीद दफन है ताबूत जुल्म में अभी। वफा के बाग में मेरा हुसैन जिंदा है। वफा के बाग में मेरा हुसैन जिंदा है। शहीद मर नहीं सकता, हुसैन जिंदा है। इन्हें तो रिस्क दिया जाता है, सुनो लोगों, इन्हें तो रिस्क दिया जाता है, सुनो लोगों। सदा यकीन ये रखना,
हुसैन जिंदा है, सदा यकीन ये रखना, हुसैन जिंदा है। कहो वो मुर्दा गए उनको जो मुर्दा कहता गए, कहो वो मुर्दा गए उनको जो मुर्दा कहता गए। हुसैन जिंदा है जिंदा, हुसैन जिंदा है, हुसैन जिंदा है जिंदा, हुसैन जिंदा है। शहीद मर नहीं सकता, हुसैन जिंदा है। वो करबला में उजागर शहादत शबीर, वो करबला में उजागर शहादत शबीर। लहू के छींटे हैं ताज़ा, हुसैन जिंदा है। लहू के छींटे हैं ताज़ा, हुसैन जिंदा है। हुसैन तेरे लहू से खिला है गुलशन दी, हुसैन तेरे लहू से खिला है गुलशन दी। हमारा दीन है जिंदा, हुसैन जिंदा है। हमारा दीन है जिंदा, हुसैन जिंदा है। शहीद मर नहीं सकता, हुसैन जिंदा है। नबी की आल का दूल्हा, हुसैन जिंदा है। हुसैन ज़िंदा है। बेशक असां सभिनी जे दिलनि में हुसैन हमेशा ज़िंदा रहंदा। असां वटि कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी शाला खुश आयो? जी जी अदा माजिद बिल्कुल ठीक। अद माजिद महर जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? करम अल्लाह पाक जो अज मुहर्रम उल हराम जो महीनो शुरू थी वियो आहे जी। तमाम आलम में इस्लाम के खबर पइजी चुकी आहे। उन हवाले सां इमामनि जी कुर्बानी त आहे, पर मुंहिंजे हिसाब सां हर कंहिंजो पंहिंजो रायो आहे, हर कंहिंजी पंहिंजी अक़ीदत आहे। त उन्हनि जो जोगानी खे सभ खां वधीक जेको आहे उहो क्रेडिट वञे थो उन्हनि जी वालदा ते। सही। त जे अहिड़ा अज़ीम जोगानी खे इमाम पैदा कया, बेशक उन्हनि जी शान में थोरो कुझु तव्हांखे ॿुधाईंदमि जेको हालात ज़रूर। बिस्मिल्लाह। शबीर शब्बर दी अम्मी ज़हरा, नबी दे घर विच है जम्मी ज़हरा। मकाम तेरे नु कौन समझे, फरिश्ते हिन तेरे कमी ज़हरा। कौन ज़हरा हया के माथे का ताज ज़हरा, वफा परस्ती इलाज ज़हरा। मकाम कूने हुसैन ये है करेगी जन्नत पे राज ज़हरा। न किसी को मिला है न मिल सकेगा, मिला है तुझको जो ताज ज़हरा। ज़माने भर में जो बट रहा है तेरे घर का अनाज ज़हरा। तेरे शोहर से बुक्स रखे मरीज है ला इलाज ज़हरा। पर्दे दियां दे ढकण वाली जनाब ज़ैनब दी अम्मी ज़हरा। हसन हुसैन दे हुबदारां दा सलाम कर ले कबूल ज़हरा। सुभान अल्लाह। तमाम ख़ूबसूरत तव्हां ॿुधायो। असांखे कुरतुल ऐन भी असां सां मौजूद आहिनि, हाणे उन्हनि खां बि ॿुधूं था। बिस्मिल्लाह। आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर। आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर। गुलशने फातिमा के थे सारे गुल
थे सारे गुलाब रेत पर, जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका, जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका। क़तराए आब के बग़ैर इतने गुलाब रेत पर, क़तराए आब के बग़ैर इतने गुलाब रेत पर। जितने सवाल इश्क़ ने आले रसूल से किए, जितने सवाल इश्क़ ने आले रसूल से किए, एक के बाद एक दिए सारे जवाब रेत पर, एक के बाद एक दिए सारे जवाब रेत पर। प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब नहीं, प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब नहीं, लम्ज़े लबे हुसैन को तरसा है आब रेत पर, लम्ज़े लबे हुसैन को तरसा है आब रेत पर। आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर, गुलशने फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन असांखे कॉल्स कयो, तव्हां असां सां ॻाल्हायो ऐं जेको आहे अॼु इस्लाम जो जेको आहे पहिरियों महीनो आहे ऐं पहिरियों ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, त असां मुनक़द बि ॿुधायूं था ऐं असांखे तव्हां फरमाइश बि करे सघो था। जेकॾहिं हिननि खे ईंदो हूंदो त तव्हांखे ज़रूरु पढ़ी ॿुधाईंदियूं। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे ॾुखनि जी, त ॾुख त हर इंसान जी ज़िंदगी जो हिसो हूंदा आहिनि। ॾुखनि जे बग़ैर त मुंहिंजे ख़्याल सां मज़ो बि न आहे, छो जो चवंदा आहिनि न त अगरि तव्हांखे सॼियूं ख़ुशियूं मिली वेंदियूं त अलाह साईं खे जेको आहे पोइ इंसानु घटि यादि कंदो। एंड दिस इज़ अ फैक्ट ऑफ लाइफ। त कोशिशि कयो जेकॾहिं तव्हांखे ॾुख मिलनि था त उन्हनि ते मायूसी न कयो, छो जो मायूसी कुफ़र हूंदी आहे। ऐं इन ई हवाले सां मां वधीक मज़ीद ॻाल्हाईंदमि। असां वटि कॉल आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, ठीक ठाक कीअं आहियो? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो काइनात? मां ठीक ठाक, तव्हां ॿुधायो सही लॻो पिया? बिल्कुलु, तव्हांजी दुआऊं आहिनि। छा चवणु चाहींदव? मां तव्हांखे यकीन नथो अचे तव्हां ब्लैक ड्रेस पाया आहियो। तव्हांखे यकीन नथो अचे?
एक दफ़ो बियर मुंह धोई अचो तव्हांखे यकीन अची वेंदो। कॉल कटजी वही है अनफॉर्चुनेटली। सो इट्स अ टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। असां थोड़ी देर में वापस अचूं था। किॾे बि न वञो, ॾिसंदा रहो धरती टीवी। वेलकम बैक नाज़रीन। सुबह जी सुरहान में मां तहांजी पंहिंजी होस्ट बाख लाशारी। अॼु प्रोग्राम असां रखियो आहे स्पेशली ऐं जेको आहे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं कुर्बानियुनि जी, इनमें को शक न आहे त हसन हुसैन पंहिंजे इस्लाम जे लाइ, पंहिंजे मज़हब जे लाइ खोड़ सारियूं कुर्बानियूं ॾिनियूं ऐं मां त पाण खे एतिरो क़ाबिल नथी सम्झां जो मां इन जे बारे में वधीक ॻाल्हाए सघां। त हाणे मुंहिंजे ख़्याल सां नूर असांखे कुझु ॿुधाईंदियूं। त बिस्मिल्लाह। मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है। जो हुआ नवासाए मुस्तफा वो अली का बेटा हुसैन है। जो यजीदियत को फना करे, जो यजीदियत को फना करे, चले करबला वो हुसैन है। बीबी फातिमा का वो लाडला, बीबी फातिमा का वो लाडला, मेरा बादशाह वो हुसैन है। मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है। क्या सुनाऊं आके करबला, हाय तीर नेज़ा कहाँ लगा, जैसे चूमती रहे मुस्तफा वो हुसैन से का कटा हुआ। सारा घर का घर भी लौटा दिया, सारा घर का घर भी लौटा दिया, वो जो कर गया वो हुसैन है। मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है। जो दरे हुसैन पे आ गया, सारी मन्नतों को वो पा गया। ये घराना आले नबी का है, जो सखावतों को सिखा गया। जो फकीर को करे बादशाह, जो फकीर को करे बादशाह, ऐसा बादशाह वो हुसैन है। मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है। ये वजीफा है मेरी नौकरी, मैं पढ़ूंगा नाम अली अली, मैं पीऊंगा जाम कलंदरी, मैं लगाऊं नारा हैदरी। दूजा अगर इश्क में ये सदा, दूजा अगर इश्क में ये सदा, मुझे मिल गया वो हुसैन है। मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है, मेरा मौला मौला हुसैन है। वो भी बंदा कितना अजीब है, जो कहे यजीद भी ठीक है, या हुसैन
बन या यजीदी बन, ऐसे झूठ में क्यों शरीक है। क्यों दो कश्तियों का सवार है, क्यों दो कश्तियों का सवार है, जो है हक नुमा वो हुसैन है मेरा मौला, मौला 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 हुसैन है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुरतुलैन बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद वाला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन वाला आलिही व सहबिही व बारिक वसल्लम व बारिक वसल्लम। प्यारे नबी की ज़ात पे रब का दुरूद है, प्यारे नबी की ज़ात पे रब का दुरूद है। सरकार दो जहान पे सबका दुरूद है, सरकार दो जहान पे सबका दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाह के शेर हैदरे करार पर दुरूद, अल्लाह के शेर हैदरे करार पर दुरूद। हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद, हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। ज़हरा पे भेजते जो दुरूदो सलाम है, ज़हरा पे भेजते जो दुरूदो सलाम है। सच्चे गुलाम मुस्तफ़ा है नेक नाम है, सच्चे गुलाम मुस्तफ़ा है नेक नाम है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। ज़ैनब की बारगाह में सलाम नियाज है, ज़ैनब की बारगाह में सलाम नियाज है। जो मुर्तज़ा की लाडली ज़हरा का नाज़ है,
जो मुर्तज़ा की लाडली ज़हरा का नाज है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम। अल्लाह, बहुत खूबसूरत आपने सुनाया। नाज़रीन, ब्रेक जो टाइम है असां सां गॾु ब्रेक खां पोइ कोई ॿिया मेहमान हूंदा। थैंक यू सो मच, आप लोग यहाँ पे आए, बहुत अच्छा लगा। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, थोड़ी देर में असां वापसि अचूं था। नाज़रीन, सुबह जी सुरहान में मां तव्हांजी पंहिंजी बाख लाशारी उम्मीद थी कयां त तव्हां सभु पंहिंजे घरनि में, पंहिंजे जिथे भी तव्हां रहो था, ख़ुशि हूंदो, मज़े में हूंदो। जीअं त अॼु जो प्रोग्राम असां स्पेशल रखियो आहे, अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे, भलारो ॾींहुं आहे, त अल्लाह साईं खे बि यादि करिणो आहे। असांजे इमामनि जे क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जी यादि में बि असां अॼु मुनक़बत ॿुधूं था, नुंहां ॿुधूं था। त असां सां गॾु महिमान आहिनि, उन्हनि खे वेलकम कयूं था। इरफान मेहदी नुंहां खां आहिनि। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो तव्हां? वेलकम कयूं था तव्हांखे असां सुबुह जी सुरहान में। असां सां ॿिया महिमान आहिनि, अली सरवर, उहे बि नुंहां असांखे ॿुधाईंदा। अस्सलाम वालेकुम अली, ठीकु आहियो तव्हां? अच्छा, जीअं त नुंहां खां हिकिड़ो मतिलबु इलाही ॾुखी शइ हूंदी आहे, का बि शइ हुजे ॾाढी ॾुखी हूंदी आहे। त मुंहिंजो तव्हां खां इहो सुवालु आहे त सिखिया जेका आहे, ज़ाहिर हर शइ में माण्हू सिखिया वठंदो आहे, त तव्हांजा उस्ताद हूंदा? जी बिल्कुलु, कहिड़ी बि फील्ड हुजे, उस्ताद खां बग़ैर त थिए नथो सघे। केतिरो अरसो तव्हांखे? असांखे माशाअल्लाह तक़रीबन ही 9 साल, 9 एल्बम आहे, अल्लाह जे करम सां। पहिरियां त हुयो हिकु नंढी कैटेगरी ते, नंढे नंढे स्टूडियो मां। हिन वक़्तु अल्लाह जे करम सां माना सुठे स्टूडियो मां रिलीज़ थींदो आहे एल्बम। ऐं वॾे मां वॾी असांजे लाइ त इहा बहितर ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजे सिंध जा सिंधी चैनल्स तमामु बहितरीनु माशाअल्लाह उन्हनि महिनत कई आहे। ऐं असां काफ़ी नौजवान सिंधियुनि खे हुननि अॻिते आंदो आहे पंहिंजी महिनतुनि सां। असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे सिंधी मीडिया जा। बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं अञा कामयाब करे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इलाही। त तव्हां बिस्मिल्लाह कयो। जी सिंधी नोहो शहज़ादा अली असगर जो तमामु ख़ूबसूरत नोहो। तो खेलोली डेजी जलमा मुहजा असगर बचा लोडे पींघो चवई बिस्मिल्लाह मुहजा असगर बचा प्यासो है तू मिठा तो खे गोले थी माँ वे तू छो पुट रुसी अच तू मुखे बुधा प्यासो है तू मिठा तो खे गोले थी माँ वे तू छो पुट रुसी अच तू मुखे बुधा वीरा आही जहां तो सिवा मुहजा असगर बचा तो खेलोली डेजी जलमा मुहजा असगर बचा
तुंहिंजो दिल में आगम अखड़ियूं मुंहुं जूं थियूं तुंहिंजो दिल में आगम अखड़ियूं मुंहुं जूं थियूं खाधो तो हो खिली बचड़ा तीरे सितम तुंहिंजो दिल में आगम अखड़ियूं मुंहुं जूं थियूं खाधो तो हो खिली बचड़ा तीरे सितम मुझे सामूं थी तो ते जफा मुझा असग़र बचा तोखे हथड़न ते हो बाबे पंहिंजे खयो तीर सां वियो कटियो तुंहिंजो नाज़िक गलो तोखे हथड़न ते हो बाबे पंहिंजे खयो तीर सां वियो कटियो तुंहिंजो नाज़िक गलो तुंहिंजो नाज़िक गलो मुझे सामूं थी तो ते जफा मुझा असग़र बचा उस में वेठी रोवा हाणे कहले जिया उस में वेठी रोवा हाणे कहले जिया ज़हर पानी लगे किया पानी पिया प्यासो आही अञा बाखुदा मुझा असग़र बचा तोखे लोली ॾिजी जलमा मुझा असग़र बचा मुँह घुरी पे दुआ तोखे आणे खुदा ज़ालिमन जे तू हुए घेरे में जो बचा मुँह घुरी पे दुआ तोखे आणे खुदा ज़ालिमन जे तू हुए घेरे में जो बचा तीर वसंदा रहा जा बजा मुझा असग़र बचा रोंदी आशिक़ रही माओ शहज़ादे जी राख झूले जी थे माओ हरदम चुमी रोंदी आशिक़ रही माओ शहज़ादे जी राख झूले जी थे माओ हरदम चुमी कई थे इरफान मादर बुका मुझा असग़र बचा तोखे लोली ॾिजी जलमा मुझा असग़र बचा। सुभान अल्लाह तमाम ख़ूबसूरत। अली सरवर तव्हां ॿुधायो त तव्हां बि ज़ाहिर सिख्या वरिती हूंदी त हिकिड़ो जेकॾहिं केरु नुंहुं सिखणु चाहे थो त केतिरे अरसे में सिखी सघे थो? बाबा असल ही नुंहुं ख़्वानी फील्ड हिकिड़ी वॾी वसी फील्ड आहे ऐं हिन में जॾहिं इंसानु जेतिरी महिनत कंदो ओतिरो ई अॻिते ईंदो। बिल्कुलु। असांखे तक़रीबन 7-8 साल थी विया आहिनि हिन कम में नुंहुं ख़्वानी में। असां मुसलसल ड्यूटियूं ॾींदा था अचूं लाइव। बहरहाल अहिड़ो शोबो कोई बि न आहे जंहिंमें उस्ताद न हुजे। उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे, उस्ताद जी सिख्या लाज़मी आहे। उस्ताद जी सिख्या हूंदी ताकी इंसानु अॻिते वधंदो। ऐं हिन में
तक़रीबन तमामु घणी महिनत खपंदी आहे। असां पंहिंजी सिलेक्शनूं कंदा आहियूं जॾहिं त मुहर्रम हिकिड़ो गुज़री चुको वेंदो आहे ऐं जीअं मुहर्रम ख़तमु थींदो आहे त सफ़र खां बाद में असां नए मुहर्रम जे लाइ नेक्स्ट मुहर्रम लाइ तयारी कंदा आहियूं। मुसलसल ख़्यालात क्रिएट कंदा आहियूं, कहिड़ा कहिड़ा मौज़ू पढ़णा आहिनि, कहिड़ा कहिड़ा कमु करणा आहिनि, उन्हनि में स्टडी करणी आहे। अहिड़े हिसाब सां मुसलसल शाइरनि सां वाबस्ता रहंदा आहियूं ऐं धुनूं वग़ैरह कंपोज़ कराए बाद में जेको आहे सही। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत असांखे बि तव्हां ॿुधायो। कॉल असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी ज़ैन, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ज़ैन थो ॻाल्हायां जी। जी जी बिल्कुलु, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम तव्हांजो इलाही शौक़ ॾिसंदो आहियां, मूंखे इलाही पसंदि आहे तव्हांजो प्रोग्राम। तमामु महिरबानी मिठड़ा। कुझु ॿुधाईंदा तव्हां? जी कुझु ॿुधाईंदा तव्हां? जी मां ॿुधाईंदमि। जी जी बिस्मिल्लाह। जी जीत गया है दुश्मन है दिल, जीत गया लाल कलंदर, अली 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 सोना लाल, बोलो अली अली प्यारा लाल। हार गया है दुश्मन है दिल, जीत गया लाल कलंदर, अली सोना लाल, बोलो अली अली प्यारा लाल। हार गया है दुश्मन हैदर, जीत गया लाल कलंदर, अली अली सोना बोलो अली 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 प्यारा लाल। सुभान अल्लाह, तमामु सुठो। थैंक यू ज़ैन, तव्हां कॉल कई। त हाणे ब्रेक जो टाइम आहे। नाज़रीन नंढड़ी साई वठूं था, थोड़ी देरि में असां मोटूं था। ॾिसंदा रहो सुबुह जी सुरहाण। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था सुबुह जी सुरहाण में। कॉल असां वटि आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिल्कुल ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अख्तर चन्ना, कीअं आहियो? अख्तर अली चन्नो लाड़काने मां पियो कयां। जी जी अदा। मुहर्रम जो महीनो शुरू थी वियो आहे। हर मुसलमान मोमिन गम में आहे। गम जो सायो छांइजी वियो आहे सॼी काइनात जे मथां। बिल्कुल बेशक, नो डाउट। त इन में हर हिकु पंहिंजो इंसान कंहिं न कंहिं गम में मौला हुसैन खे हदियो पेश करे थो ऐं गिरिया वग़ैरह करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी बि वठे थो पियो। बिल्कुल बिल्कुल। त शाह साईं जो आहे सुर केॾारो, जंहिंमें आख़िरी सुर जेको आहे सुर केॾारो जॾहिं शाह साहिबु चयो मौला हुसैन जे गम ऐं दर्द में वेही करे त साईं जन जी जेका रेलत थी वई। सुभान अल्लाह। त साईं इमाम हुसैन जे गम में चवे थो त वावेला वावेला कयो मलकनि ऋण माताम, वावेला वावेला कयो मलकनि ऋण माताम, हाय हाय शाह हुसैन सुधारियो करबला जे पिड़ में हेमा खोड़ियाऊं। ॾिठो मुहर्रम मां सनको शहज़ादनि थियो, ॾिठो मुहर्रम मां सनको शहज़ादनि थियो, ॼाणे हिकु अलाह पाण वणींदियूं जो करे। सुभान अल्लाह। ॾिठो मुहर्रम मां सनको शहज़ादनि थियो, मके मदीने माण्हू रुनो मथे राह, तंहिं वाहिद खे वाह जो हुकुम अहिड़ा ई करे। मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम, मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम, मदीने जा जाम मौला मूंखे मेरी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तमामु ख़ूबसूरत तव्हां बेत ॿुधायो शाह साईं जो। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल सां अली सरवर खां असां नूं ॿुधूं था। बिस्मिल्लाह कयो। मां पेश कयां थो जनाब फातिमा ज़हरा सलाम अलैहा जी फरियाद जेका करबला जी सरज़मीन सां असां सलाम अलैहा मुखातिब थिए थी।
साइण ज़रा सलाम अलैया करबला जी सरज़मीन के चए थी ऐ करबला जी सरज़मीन तुझे अंदर मुझो उहो लॻते जिगर मदफना जंहिंते अर्श जा मलाइक बि रोअनि पिया उहो जेको वेण कयो आहे साइण फातिमा ज़रा सलाम अलैया मां पेश कयां थो बिस्मिल्लाह। ऐ करबला ऐ करबला ख्याल रखियो तेरी आगोश में सोता है हुसैन एक ज़ईफ़ माँ का एक ज़ईफ़ बेटा है हुसैन और एक यतीम बेटी का एक यतीम बाबा है हुसैन मेरा मजलूम हुसैन मेरा बेकस मेरा प्यासा प्यासा है हुसैन मेरा मजलूम हुसैन। तमाम खूबसूरत रूह के हिकिड़ो सुकून ॾींदड़ तव्हां पढ़ियो आहे माशाल्लाह सां। त जी कॉल असां वटि आहे, ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। केरु पिया ॻाल्हायो? जी मां सीरत थी ॻाल्हायां, सराम कश्मीर। कश्मीर खां, अच्छा छा चवणु चाहींदो? जी मां नात ॿुधाईंदसि। जी जी बिस्मिल्लाह। असरदार लौका सार जिस्म मुझो दफनाइन था, जिस्म मुझो दफनाइन था, लाजम सोहना लाहिन था। असरदार लौका सार जिस्म मुझो दफनाइन था, ओ भी अंदर कबर आहे पुछंदा छा का ख़बर नाहे, ओ भी अंदर कबर आहे पुछंदा छा का ख़बर नाहे। अच दिलदार लौका सार जिस्म मुझो दफनाइन था, जिस्म मुझो दफनाइन था, लादम सोहना लाहिन था। आसरदार लौका सार जिस्म मुझो दफनाइन था, कब्रिस्तान दे पंद मुझो आखिरी आहे हंद मुझो, कब्रिस्तान दे पंद मुझो आखिरी आहे हंद मुझो। दिल मन ठार लौका सार जिस्म मुझो दफनाइन था, जिस्म मुझो दफनाइन था,
लाहद में सोहना लाहिन ता आसरदार लौका सारे जिस्म मुझो दफनाइन ता। सुभान अल्लाह, तमाम खूबसूरत नात पढ़ी तहां। नाज़रीन, जीअं त ॻाल्हि कजे टपाल मेज़बान जी, त इंसान जॾहिं सुबुह जो वक़्तु हूंदो आहे त थोरो लेज़ीनेस हूंदी आहे, सुस्त हूंदो आहे, त टपाल मेज़बान असांखे चुस्त कंदी आहे ऐं असांजे मॉर्निंग शो में सिंगार हणी छॾींदी आहे पंहिंजी चांहि सां। असांजा महिमान बि पीअनि था, असां बि पीऊं था, तव्हां बि पंहिंजे घरनि में किथे ऑफिस में आयो हो तव्हां बि पीओ ताकी तव्हां चुस्त थियो। ज़ाहिर आहे सुबुह जो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो माण्हू निंड मां उथंदो आहे त ॾाढो लेज़ी हूंदो आहे, ॾाढो थकियल फील कंदो आहे पाण खे, पर जॾहिं अखियूं तव्हांखे खोलणियूं आहिनि त पोइ टपाल मेज़बान पीओ। अच्छा, मां ॿियो त इहो आहे त फेसबुक ते बि असांजो पेज आहे धरती पेज जे नाले सां, उन में बि असां लाइव असांजी ट्रांसमिशन हले थी पई, त कुझु कमेंट्स आहिनि मां बिल्कुलु तव्हांजे अॻियां पेश कंदसि। हाजी कोड़ा ख़ान जो आहे माशाल्लाह धरती चैनल। ॿियो मां हींअर पढ़ियो हुयो, मूंखे तमामु दिलि ख़ुशि थी वई हुई। माशाल्लाह सिंधी चैनल सरमायो आहिनि, जियो धरती चैनल इहो असांखे कयो आहे जमशेद ख़ान, गुलमीर असगर ख़ासकेली। त असां वटि खोड़ सारा कमेंट्स अचनि था, मां ऑब्वियसली मां मैंशन बि कंदमि कमेंट्स खे। त हाणे मुंहिंजे ख़्याल सां इरफान मेहदी खां हिकिड़ो असां नूंहं ॿुधी वठूं। त बिस्मिल्लाह। ही मुझे भेण बाज़ार शाम ते न हुआ जो मुझे नए एल्बम में माशाल्लाह रिलीज थींदो। तमाम दुख भरी हिन में दास्तान आहे जेके मोहम्मद वाले मोहम्मद सां साइंस सां माना बाज़ार में केतिरियूं तकलीफ़ूं आयूं दरबार में। हाँ, ही न हुआ। शाम में है देखा ये कैसा मंजर, कैसा मंजर, शाम में है देखा ये कैसा मंजर, जा जा पे है शराबी शामी सितमगर, बाजार में कैदी आए सर खुले आले पैगंबर, शाम में है देखा ये कैसा मंजर, बेरदा है बिन्ते ज़हरा बीबी पाबंदे रसन है, बीबी पाबंदे रसन है, बालों से है छुपाती अपना चेहरा, छुपती है फिजा के पीछे, बरसाए लोग पत्थर, शाम में है देखा ये कैसा मंजर, है गले बारा रसन में बेवतन तिश्ना दहन है, बेवतन तिश्ना दहन है, शामी मारे कोड़े पूछते हज़ी पर, रोए खूबी मार मुहारी, आबिद है जख्मी मुज़तर, शाम में है देखा ये कैसा मंजर, कैसा है बाजार आया खैर यारब सबकी करना, खैर यारब सबकी करना, खोलता पानी बरसाए शामी, क्यों बागी बागी कह कर आले नबी के सर पर, शाम में है देखा ये कैसा मंजर, हो गई 15 अज़ाने बीबी
बीबियां बाजार में है, बीबियां बाजार में है, भीड़ बढ़ती जाए और बाजार में कैसे बीबियां आगे जाए, करे शामी जश्न मिलकर, शाम में है देखा ये कैसा मंजर। काफिला जब शाम में था, ये आशिक इरफान देखा, ये आशिक इरफान देखा। एक असहाबी था रसूल खुदा का, किया मातम सहाल यूं बोला, मर जाऊं रब्बे अकबर, शाम में है देखा ये कैसा मंजर। तमाम खूबसूरत कॉल असां वटि आहे, असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे महिमाननि सां बि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, या अली मदद। मौला अली मदद, कीअं आहियो? ठीकु आहियो? अंसार खोसो सब ख़ैर लॻो पियो आहे। अंसार अली खोसो ॻाल्हायां, गुलशन अजीज कराची खां। जी जी अदा, छा चवणु चाहींदो? ओ मूंखे ॾाढो दुख थींदो आहे जॾहिं कॉल कटिजी वेंदी आहे। ब्रेक जो टाइम आहे नाज़रीन, असां ब्रेक खां पोइ अचूं था ऐं इंशाअल्लाह असां वधीक नुंहां बि ॿुधंदासीं ऐं थोरी कचहरी बि कंदासीं। सुबुह जी सुरहान ॾिसंदा रहो ऐं धरती टीवी ॾिसंदा रहो। थोरी देरि में मोटूं था। सुबुह जी सुरहान में तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। जीअं त असां नुंहां ॿुधूं पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह, नुंहनि में हिकिड़ी मंज़र कशी हूंदी आहे जंहिंमें असां गुम थी वेंदा आहियूं। उन पुराणे वक़्त में जेके असांजे इमामनि असांजे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, असां उन कुर्बानियुनि खे यादि कंदा आहियूं ऐं असांजो दिलि हिकिड़ो ॾुख में भरिजी ईंदो आहे। त इन ई हिसाब सां मां चाहींदमि अली सरवर तव्हां असांखे कुझु ॿुधायो। बीबी ज़ैनब सलाम अलैहा जॾहिं काफ़िलो क़ैद थी बाज़ार शाम में आयो, हर तरफ़ हुजूम ई हुजूम हुयो ऐं सिर्फ़ु इहा फ़तवा हुई त बाग़ी आया आहिनि, बाग़ी क़ैद करे आया हूं ऐं उन्हनि खे जेके जंहिंजे हथ में कोई पथर हुयो, कोई बाहि हुई, कोई पाणी गरम हुयो, उहो साइणनि जे मथां उछलाए वियो बाज़ार शाम में। त साइण ज़ैनब सलाम अलैहा पूरे हुजूम खे ॾिसी ऐं साइण हुन सां मुखातिब थिए थी, हुन शामिन सां मुखातिब थिए थी। ऐं साइण ते हिकिड़ो कलाम शाइर असां पाण में तस्दीक करे हिकिड़ो कलाम लिखियो आहे जेको आहे साइण जी ज़ुबानी आहे। बहरहाल साइण जेको उन्हनि खे जुमिला चया असां शाइरी अंदाज़ में पेश कयो आहे, त ॾुख कयो त उनखे चयो अथई ऐं शामियो कुझु तो एहसासु करो। एहसास जी साइण उनखे ॻाल्हि कई आहे त तव्हांखे एहसासु ई कोन्हे कुझु बि। असां आले मोहम्मद आहियूं, असां कॾहिं घर खां ॿाहिरि न निकितासीं, तव्हां असांखे बाज़ार शाम में वठी आया हो। त साइणुनि में उन्हनि जा मुखातिब थिए थी, वो कलाम पेश कयां थो। जी बिस्मिल्लाह। बाजार शाम में कहने लगी ज़ैनब उन शामियों से मुखातिब होने लगी ज़ैनब, बाजार लाए हो हमको कि भूलूंगी ना मैं इस गम को, भूलूंगी ना मैं इस गम को, वारिस मैं नमा की आई हया न तुमको। साइण वरी मूंसां मुखातिब थिए थी ऐ शामियो, ऐ शामियो, ऐ शामियो, ऐ शामियो,
ऐ शामियों कुछ तो एहसास करो, ऐ शामियों कुछ तो एहसास करो। बीबी शादी थे। हम आले नबी निकले न कभी, हम आले नबी निकले न कभी, ये सारे दीप बुझाओ, कुछ तो एहसास करो, ऐ शामियों कुछ तो एहसास करो। बीबी मुखातिब थी, हम हैं इतरत तुम्हारे नबी की, रब के कुरान की तफसीर हैं हम, सारे कलमे की हम आबरू हैं, और शराफत की तौकीर हैं हम, और शराफत की तौकीर हैं हम, है कैद किया आईन हया, है कैद किया आईन हया, यूं पत्थर न अब बरसाओ, कुछ तो एहसास करो, ऐ शामियों कुछ तो एहसास करो। बीबी सलाम अलैहा मुखातिब थी, शामिल खेचे थी, जॾहिं तव्हां मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो तव्हां कुझु न सोचियो, जॾहिं तव्हां असांजो पाणी बंदि कयो तॾहिं तव्हां असांजे बारे में कुझु न सोचियो। त पेश कयां पियो, मेरे भाई को मारा न सोचा, बंद पानी किया कुछ न सोचा, और लूटी रिदाएं न सोचा, हम तो थे बेखता कुछ न सोचा, हम तो थे बेखता कुछ न सोचा, खयाम जले सर खाक तले, खयाम जले सर खाक तले, बाजार न तुम फिराओ, कुछ तो एहसास करो, ऐ शामियों कुछ तो एहसास करो। बीबी उन्हनि सां मुखातिब थी ऐं शामिल के चए थी, जॾहिं मां पंहिंजे नाने जे रोज़े मज़ार ते वेंदी हुयसि त मां एॾो पर्दो करे वेंदी हुयसि, ऐं असां पखियुनि खे बि हुकुम थी वेंदो त पखी बि पंहिंजा आखेरा छॾे निकिरी वेंदा हुआ। तव्हां असांखे बाज़ार शाम में वठी आयो, पेश कयो। मैं जो जाती थी रोज़े नबी पे, मेरा गाजी था करता मनादी, करती बाबा अली से थी पर्दा, लोगों मलका में शर्मो हया की, लोगों मलका में शर्मो हया की। बीबी जय थी, मुंह फेर लो तुम दो और न गम, मुंह फेर लो तुम दो और न गम, तुम लौट घरों को जाओ, कुछ तो एहसास करो, ऐ शामियों कुछ तो एहसास करो। इंतहाई मसाइब ठाया विया बीबी सलाम अलैहा जे मथां। बीबी ज़ैनब सलाम अलैहा जॾहिं करबला खां कैदी थी बाज़ार शाम ताईं आई त बीबी चए थी, आई रोती हूँ मैं करबला से, न रहे मेरे बेटे न भाई, बेकफन छोड़ सारे जनाजे, बन के कैदी हूँ मैं शाम आई, आई रोती हूँ मैं करबला से, न रहे मेरे बेटे न भाई, बेकफन छोड़ सारे जनाजे,
बन के कैदी हूँ मैं शाम आई, बन के कैदी हूँ मैं शाम आई। हम सैयद आले मोहम्मद हैं, हम सैयद आले मोहम्मद हैं, ना इतना हमको सताओ, कुछ तो एहसास करो ऐ शामियों, कुछ तो एहसास करो। हर तरफ हुजूम आहे, हर माण्हू पंहिंजनि पंहिंजनि जॻहियुनि ते बीठो आहे ऐं यज़ीद ऐलान करायो त ही बाग़ीन आहे, हिननि खे तव्हां पथर मारियो। जेका शइ हथ में आहे उहा सादात जे मथां उछलाई वई। कंहिं गरम पाणी उछलाया विया सादातनि जे मथां, कंहिं टांडा उछलाया, कंहिं कुझु उछलायो। बीबी ज़ैनब सलाम अलैहा उन्हनि खे मुखातिब थी चए थी त तव्हां ताज़ीम असांजी अहिड़ी कई आहे, उहो मां पेश कयां थो। करते ताज़ीम हो इस तरह से मारे पत्थर कोई गर्म पानी, ये जो सरसांग पे देखते हो है तुम्हारे नबी की निशानी, है तुम्हारे नबी की निशानी, कि मर जाऊंगी न चल पाऊंगी, मर जाऊंगी न चल पाऊंगी, ये भीड़ यहाँ से हटाओ, कुछ तो एहसास करो ऐ शामियों, कुछ तो एहसास करो। मकते आया हूँ। पूछता है जहां किसका मातम, ये तो ज़ैनब दुखी का है मातम, जो है प्यारे नबी की नवासी, लोगों ये तो उसी का है मातम, लोगों ये तो उसी का है मातम। नौहा पढ़कर साजिद सरवर, नौहा पढ़कर साजिद सरवर, दुनिया को ये बतलाओ, कुछ तो एहसास करो ऐ शाम।